1955 ईस्वी में जॾहिं गवर्नर जनरल गुलाम मोहम्मद मोकिलायो वियो त ब्यूरोक्रेसी पारां मुल्की निज़ाम ते गिरफ़्त मज़बूत करे वरिती हुई। फ़ौजी मुदाख़लत बि पूरे उरूज ते हुई। मेजर जनरल रिटायर्ड सिकंदर मिर्ज़ा जेको ब्यूरोक्रेट बि रही चुको हो, उहो गवर्नर जनरल ठही वियो। हिन रीति अमली तौर ते हुकूमत फ़ौजी इस्टेब्लिशमेंट जे कब्ज़े में हली वई हुई। सिकंदर मिर्ज़ा डिघे अरसे ताईं हुकूमत करण जो ख़्वाहिशमंद हो। उनखे लॻंदो हो त हू पंहिंजे दोस्त जनरल अयूब ख़ान खे इक़्तिदार में शामिल करे त उन जी ख़्वाहिश पूरी थी सघे थी। त उन ईअं ई कयो। तारीख़ जे रिकॉर्ड खे दुरुस्त रखण लाइ अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिकंदर मिर्ज़ा मीर जाफ़र जो पड़पटो हो। जी, उहो ई मीर जाफ़र जंहिं बंगाल में अंग्रेज़नि खे रस्तो ॾियण लाइ मुसलमान हुक्मरान नवाब सिराजुल दौला सां गद्दारी कई हुई। सिकंदर मिर्ज़ा जो दौरु पाकिस्तान जी जमहूरियत लाइ दुनिया खे खिलाइण वारो दौरु हो। सिकंदर मिर्ज़ा जे टे साला दौर में 5 वज़ीर आज़म खे तब्दील कयो वियो। वज़ारत उज़्मा जे कुर्सी खे हिकु मज़ाक़ बणाए छॾियो। इन ते भारतीय वज़ीर आज़म जवाहरलाल नेहरू चयो त मैं इतनी धोतियां नहीं बदलता जितनी तेज़ी से पाकिस्तान में वज़ीर आज़म बदलते हैं। सिकंदर मिर्ज़ा जो पहिरियों शिकार वज़ीर आज़म मोहम्मद अली बोगरा हो, जंहिंखे हटाइण खां पोइ हिकु ब्यूरोक्रेट चौधरी मोहम्मद अली खे वज़ीर आज़म बणायो वियो। पर ही जोड़ी बि 1 साल खां वधीक न हली सघी ऐं 1956 ईस्वी में उनखे बि घर मोकिले छॾियो। चौधरी मोहम्मद अली जी जाइ ते हुसैन शहीद सहरवर्दी खे वज़ीर आज़म बणायो वियो ऐं जॾहिं हुसैन शहीद सहरवर्दी पारां अख़्तियारात पंहिंजे हथ में वठण जी कोशिश कई त सिकंदर मिर्ज़ा पारां उनखे बि इक़्तिदार छॾण ते मजबूर करे छॾियो। सहरवर्दी जी जाइ ते इब्राहिम इस्माइल चंडीगढ़, जंहिंखे आई चंडीगढ़ बि चयो वञे थो, वज़ीर आज़म बणियो, पर सिर्फ़ 2 महीननि खां पोइ उनखे बि हटायो वियो। उन जी जाइ ते मलिक फ़िरोज़ ख़ान नून पाकिस्तान जो वज़ीर आज़म बणियो ऐं ही पाकिस्तान जो पहिरियों वज़ीर आज़म हो जंहिं जो तालुक़ु पंजाब सां हो। हिन खां पहिरीं जेतिरा बि वज़ीर आज़म ऐं गवर्नर जनरल आया, उन मां सिर्फ़ क़ाइदे आज़म खे छॾे करे बाक़ी सभु ओभर पाकिस्तान खां हुआ या वरी मुहाजिर हुआ। वज़ीर आज़म फ़िरोज़ ख़ान नून पारां ग्वादर जी बंदरगाह खे पाकिस्तान में शामिल कयो वियो। बरतानवी दौर में ही बंदरगाह अरब सल्तनत ओमान खे ॾिनी वई। मलिक फ़िरोज़ ख़ान नून पारां ओमान खे $1 करोड़ रक़म अदा कई ऐं ग्वादर खे पाकिस्तान में शामिल करे वरितो। चवंदा आहिनि त हिन सौदे में अकबर बुगटी पारां मुज़ाकरात में अहम किरदारु अदा कयो वियो। जिन वज़ीर आज़म खे सिकंदर मिर्ज़ा पंहिंजी तफ़रीह जे लाइ आए रोज़ फ़ारिग़ करे रहियो हो, उन्ही में हिकु चौधरी मोहम्मद अली हो, जंहिं वेंदे वेंदे बि पाकिस्तान जो 1956 ईस्वी वारो आइन मुकमल करे छॾियो। पाकिस्तान जे इन्हे पहिरें आइन जे तहत सिकंदर मिर्ज़ा गवर्नर जनरल मां पाकिस्तान जो पहिरियों सदर बणियो ऐं पाकिस्तान इन्हे आइन जे तहत मलकाए बरतानिया जे चुंगल मां पूरी तरह निकिरी करे हिकु आज़ाद ऐं ख़ुदमुख्तियार मुल्क बणिजी वियो। हिते आइन जुड़ियो ऐं ॿिए पासे मुल्क में इलेक्शन जो माहौल पैदा थी वियो। ही ॻाल्हि पाकिस्तान जे लाइ ख़ुशी जो बाइस हुई, पर सिकंदर मिर्ज़ा ऐं जनरल अयूब ख़ान जे लाइ ही ॾुख जी ख़बर हुई। मिर्ज़ा ऐं अयूब ॿई सम्झंदा हुआ त इलेक्शन खां पहिरीं अगरि कोई क़दम नथा खणनि त अॼु खां पोइ पाकिस्तान में इक़्तिदार जा मज़ा कॾहिं न माणे सघंदासीं, छो त अयूब ख़ान रिटायर थियण वारो हो ऐं सिकंदर मिर्ज़ा नई असेंबली मां एतमाद जो वोट हासिलु करण जो क़ाबिल न हो। इन्ही में इन्हनि इहो ई कयो जेको ख़ौफ़ज़दा आमिर हमेशह कंदा आया आहिनि। 7 अक्टूबर 1958 ईस्वी में सिकंदर मिर्ज़ा पारां हुकूमत बरतरफ़ ऐं आइन खे ख़तमु करे मुल्क में मार्शल लॉ नाफ़िज़ करण जो ऐलान करे छॾियो। सिकंदर मिर्ज़ा बावर्दी फ़ौजी न हो, इन्ही करे तारीख़ जो ही रिकॉर्ड दुरुस्त रहणु घुरिजे त पाकिस्तान में पहिरियों मुल्की मार्शल लॉ फ़ौज पारां न बल्कि बंगाल सां तालुक़ु रखंदड़ ब्यूरोक्रेट सदर पारां लॻायो वियो। हुन पंहिंजे साज़िशनि जे ताक़तवर साथी जनरल अयूब खे चीफ मार्शल लॉ एडमिनिस्ट्रेटर मुक़ररु कयो। जनरल अयूब जॾहिं ॾिठो त सिकंदर मिर्ज़ा जो इक़्तिदार ऐं मार्शल लॉ उन्ही जे सहारे क़ाइमु आहे, त जनरल अयूब पारां सिकंदर मिर्ज़ा खे इक़्तिदार मां बेदख़ल करे जलावतन करे छॾियो। ख़ान क़ौम सां ख़िताब कयो ऐं मुल्कगीर मार्शल लॉ जो बाक़ाइदगी सां ऐलान कयो ऐं ही पाकिस्तान में जमहूरियत जी जाइ ते मेरे अज़ीज़ हमवतनो जी शुरूआत थी वई। शुजा नवाज़ पंहिंजी किताब क्रॉस सॉर्ड में लिखियो आहे त जनरल अयूब खे पाकिस्तान ते मुसलत करण वारो बि इहो सिकंदर मिर्ज़ा हो, छो त पाकिस्तान में हिकु अंग्रेज़ जनरल जी जाइ ते हिकु मक़ामी जनरल खे आर्मी चीफ बणाइण जी ॻाल्हि थी रही हुई त सिकंदर मिर्ज़ा लियाक़त अली ख़ान जो सेक्रेटरी दिफ़ा हो ऐं उन्ही वज़ीर आज़म खे क़ाइल कयो त जूनियर मोस्ट जनरल अयूब ख़ान खे तरक़ी ॾेई करे आर्मी चीफ बणायो वञे। शायदि ही वजह हुई त सिकंदर मिर्ज़ा सम्झंदो हो त जनरल अयूब उन जे एहसान हेठि दॿियल रहंदो, पर ही उहो विसारे वेठा त ताक़त जी जंग में अख़लाक़ नामी को बि हथियार नाहे हूंदो।
सिकंदर मिर्ज़ा जी बदकिस्मती ॾिसो त कॾहिं हू पाकिस्तान जी क़िस्मत जो मालिक हो। हर 3-4 महीननि खां पोइ पंहिंजे मूड मुताबिक़ वज़ीर आज़म तब्दील करे वठंदो हो ऐं पोइ हीअं थियो त जलावतनी खां बाद उनखे वतन जी मिटी बि नसीब न थी। सिकंदर मिर्ज़ा जी 1969 ईस्वी में लंदन में वफ़ात थी ऐं ईरान जी दारुल हुकूमत तेहरान में दफ़न थियो। जेसीं ताईं ज़िंदा हो मलकाए बरतानिया जी तरफ़ां वज़ीफ़ो मिलंदो रहियो छो त हू उन्हई जो वफ़ादार हो। हाणे पाकिस्तान में सिकंदर मिर्ज़ा जो न पर अयूब खान जो दौरु शुरू थी वियो हो। अयूब खान जे दौर जी मार्शल खे काफ़ी माण्हू पाकिस्तान जी ख़ुशहाली जो दौरु चवंदा आहिनि ऐं कुझु माण्हू हिन दौर खे पाकिस्तान जी तबाही जो दौरु चवंदा आहिनि। ही माण्हू आख़िर ईअं छो चवंदा आहिनि? असल कहाणी कहिड़ी हुई? ही मालूमात हासिल करण लाइ ईंदड़ किस्त ॾिसणु न विसारींदा। जेकॾहिं वीडियो अव्हां जी मालूमात में इज़ाफ़ो कयो आहे त हिन चैनल खे सब्सक्राइब करियो, लाइक ऐं शेयर करियो।